तव्हांजा लख थोरा, तव्हांजा लख कुर्ब, तव्हांजी लख महिरबानी जेका तव्हां मूंखे प्यारु मोहबत इज़त ॾिनी। ऐं तव्हांजे ॾिनल प्यारु मोहबत इज़त जो तमामु घणो थोराइतो आहियां। मुंहिंजी बीमारी दौरान जबकि दोस्त आगा खान कराची में अची मुंहिंजी तबियत पुछी, मूंसां हमदर्दी मोहबत प्यार जो इज़हार कयो। उन्हनि जी तमामु घणी महिरबानी, उन्हनि जा लख थोरा जिन मुंहिंजे बचनि जे मथे ते हथु रखियो, मुंहिंजे फैमिली सां हमदर्दी जो इज़हार कयो। उन्हनि जी महिरबानी। जेके दोस्त रांधण अची मुंहिंजी तबियत पुछी, मूंसां हमदर्दी जो इज़हार कयो, मोहबत जो इज़हार कयो, उन्हनि बि सभिनी दोस्तनि जी तमामु घणी वॾी महिरबानी। जिन फेसबुक सोशल मीडिया ते हमदर्दी जो इज़हार कयो, दुआऊं ॾिनियूं, उन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानी। इहो प्यारु, इहा मोहबत हमेशह यादि रहंदो। उन्हनि दोस्तनि जा नाला, उन्हनि दोस्तनि जूं तस्वीरूं मुंहिंजे सीने में हमेशह सांझियल रहंदियूं। इत्फ़ाक़ थियो मां बीमार थी पियुसि ऐं ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में हलियो वियुसि। इन हद ताईं जो डॉक्टरनि सिर्फ़ु इहा उमेद ॾेखारी त मुंहिंजी ज़िंदगी बचाइण जा सिर्फ़ु 10% चांसिस आहिनि ऐं मूंखे 5 दफ़ा डायलिसिस ते आंदो वियो। 24 कलाकनि जे अंदरि अंदरि डायलिसिस थींदा रहिया, 5 ॾींहं मुसलसल डायलिसिस थींदा रहिया ऐं डॉक्टरनि इहा ॾेखारी त भई मुंहिंजी किडनीज़ कमु छॾे ॾिनो आहे ऐं उन्हनि ऑपरेशन लाइ चयो। पर ख़ुदा पाक जा लख अहसान, अलाह पाक जा लख अहसान, जंहिं मूंखे पंहिंजे ॾिनल नेमतुनि खां हिकु दफ़ो ॿीहर नवाज़ियो। मुंहिंजे न्याणियुनि जा, मुंहिंजे भेनरुनि, मुंहिंजे भाइरनि, मुंहिंजे दोस्तनि जूं दुआऊं क़बूल थियूं जो मां हिकु दफ़ो ॿीहर ज़िंदगीअ ॾांहुं वापसि थियुसि। मां उन्हनि दोस्तनि खे क़तई तौर ते नथो विसारे सघियां जिन बीमारी दौरान मुंहिंजे बचड़नि जे मथे ते हथु रखियो, उन्हनि सां हमदर्दी जो इज़हार कयो। चवंदा आहिनि त केरु कंहिंखे खणी न ॾींदो आहे, पर जेको मोहबत प्यारु हमदर्दी जो इज़हार हूंदो आहे दिली तौरु, उहा हिकु वॾी शइ हूंदी आहे। ऐं उन्हीअ में मुंहिंजा जेके दोस्त कराची में साथ ॾिनो, उन्हीअ में मोहतरम सूबाई सलाहकार फयाज़ अली बुट ऐं मुंहिंजो भाउ, मुंहिंजो अज़ीज़ पीपल्स पार्टी ज़िले दादू जो जनरल सेक्रेटरी ऐं टाउन कमेटी जो ॿीहर चूंडियल चेयरमैन सरदार ग़ुलाम दस्तगीर गोरड़, मुर्तज़ा गोरड़, इन्हनि तमामु घणी हमदर्दीअ जो, पंहिंजाइप जो, मोहबत जो इज़हार कयो। ॿ भेरा इस्पतालुनि में आया ऐं मूंखे आथत ॾिनी, मुंहिंजे बचड़नि जे मथे ते हथु रखिया, मुंहिंजे औलाद, मुंहिंजे पुटनि खे सीने सां लाहियो। उन्हनि जूं मां मोहबतूं कॾहिं बि विसारे नथो सघां। ऐं उन खां अलावा जेके मुंहिंजे शहरवासी हुया, पाड़ेवासी हुया, मुंहिंजा दोस्त हुया, मुंहिंजा साथी हुया, मुंहिंजा साफ़ी भाइर हुया, मुंहिंजा शहरी हुया, मुंहिंजा शहर खां ॿाहिरि दोस्ती ताल्क रखंदड़ भाइरनि जेका मोहबत जो इज़हार कयो, उहो बि आउं कॾहिं नथो विसारे सघां। ख़ासि तौर ते मुंहिंजे हिन ज़िंदगी बचाइण में, मुंहिंजी ज़िंदगी त हिकु अलाह ताला जी तरफ़ां मुक़ररु थियलु आहे ऐं मौत जो हिकिड़ो टाइम आहे, पर कॾहिं कॾहिं इंसान उन ज़िंदगी खे जीअण लाइ बि मौत जे मुंहं में हलियो वेंदो आहे।
ऐं आउं बि हिकिड़ो मौत जे मुंहं में वियल हुयुसि। मुंहिंजो नंढड़ो पुटु अली जेको सऊदी में आहे, उनखे जॾहिं इहा ख़बर पई त डॉक्टरनि अबू जी ज़िंदगीअ खां जवाबु ॾेई छॾियो आहे, त हू उतां सऊदी मां 8 कलाकनि में कराची पहुतो। ऐं उन जेका मुंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ कोशिशि कई, या जेके हुन जे मतिलबु त मां ईअं थो सम्झां त मां जी कुल काइनात, मुंहिंजी कुल दौलत मुंहिंजो पुटु अली आहे। ऐं उन तमामु घणी जफ़ाकशी कई, सऊदी खां कराची ताईं सफ़र कया ऐं हर तरह सां ख़र्च बर्दाश्त कया ऐं मुंहिंजी ज़िंदगी बचाए वरिती। उन खां अलावा मुंहिंजा ॿिया बि ॿचिड़ा आहिनि, मुंहिंजूं नियाणियूं, उन्हनि बि मुंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ वसा न घटायो। 8-8 ॾींहं 8-8 रातियूं हुननि जागी गुज़ारियूं। ऐं बचनि जो त हाणे कहिड़ो थोरो अदा कजे, पर मूंखे फ़ख़्रु आहे त मां पंहिंजे बचनि जी तरबियत सही नमूने सां कई आहे ऐं हू मुंहिंजी कुल काइनात आहिनि। उन खां अलावा पंहिंजे असद शेख जो बि ठुराइतो आहियां, जंहिं तमामु घणो महिनत कई, अस्पताल में डुक डोड़ कई। अली जे न हुजण सबबु हुन तमामु घणी जफ़ाकशी कई ऐं मूंखे हिकु वॾे जी हैसियत में पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं हुनजो बि घणो थोराइतो आहियां। दुआऊं ॾींदड़ सैयदनि मुर्शिदनि जो तमामु घणो थोराइतो आहियां। पंहिंजे पाड़ेसिरनि, नियाणियुनि, भेनरुनि, अदियुनि, अमड़ियुनि जो बि तमामु घणो थोराइतो आहियां, जिन मुंहिंजी ज़िंदगी लाइ क़ुरान पाक जी तिलावत कई, दुआऊं घुरियूं। बहरहाल पंहिंजे साथियुनि जो तमामु घणो अहसानमंद आहियां, पंहिंजे भाइरनि, दोस्तनि, पंहिंजे मिठनि प्यारनि जो, जिन मुंहिंजे हयाती बचाइण लाइ वॾा कशाला कटिया, वॾायूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। ऐं अॼु मूंखे पंहिंजे घर में वापसि आंदो ऐं मां पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे नंढड़नि सां, पंहिंजे सुहिणनि गुलनि जहिड़े ॿारनि सां ख़ुशी भरी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख कुर्ब, सदा सलामत हुजो। थैंक यू।